जी तो हम उस सिलसिले के जारी रखंदे असां पंजी किस्त पेश करे रहिया आहियूं। मुग़लनि वॾा ज़ोर आज़माया, फ़ौज कशी कयाऊं, पर मुग़ल धीउ मोटाए न सघिया। आख़िर राज विच में पिया ॻाल्हियूं हलियूं। मुग़लनि पंहिंजो नंग मोटाइण लाइ ॾन भरे ॾियण लाइ तयारु थी विया। सालार जे धीउ खे ख़बर पई त हिन मुग़लनि खे चवाए मोकिलियो त समन पंहिंजा संग मुड़सीअ सां मोटाया ऐं अमी ॾन भरे था नंग मोटायो। मुड़सीअ थिया त समन वांगुरु मुड़सीअ सां मोटायो, बाक़ी ॾन ते मां बि न मोटंदुसि। हाणे मां सिजावल ख़ान जो नंगु आहियां। सिजावल ख़ान मारूअ सां शादी कई ऐं उहा मुड़ुस सां जबलनि में भटकंदी रही। जबलनि में खेसि अली ॼाओ ऐं पोइ जॾहिं दुरल ॼाई त सिजावल ख़ान जी ॼण चेल भॼी वई। मुग़लनि सां ठाह जूं ॻाल्हियूं कयाई। मुग़लनि संदसि जागीर ऐं सरदारी बहाल कई। मोट में हिन मुग़लनि खे मदद करण लाइ फ़ौज मुहैया करे ॾियणी हुई। सिजावल ख़ान जागीर ऐं सरदारी वठी वेही रहियो। चाची मारू पोड़ी थी वई हुई, पर संदसि मुंहं में अञा उहा मुग़लनि शहज़ादियुनि वारी सूंहं ऐं ॾया हुई। सोनी बाहीअ वारी बांह लोॾे घुमंदी हुई त ॼण राणी पे घुमे, पर हठ न होॾ, रुॻी सिक ऐं प्यारु। ओचितो पिरीअ जे पखीअ जी लात हिन जे कन ते पई। हिन अखियूं ॿूटे छॾियूं। पखीअ जी लात ॿुधणु लॻो। हर तरफ़ सांत हुई, पन बि न थे चुरियो। उन सांत में पखीअ जी लात इलाहामी सुर बणिजी हिन जे वजूद में गूंजण लॻी। कुदरत पंहिंजा समूरा गुज ऐं इसरार सलण लॻी ऐं हुनखे पहिरियों दफ़ो ख़बर पई त पखी बि पैगंबर थींदा आहिनि। हिन आहिस्ते आहिस्ते अखियूं खोलियूं। आसमान में सितारनि जा फानोस रोशन हुआ। हीर घुली ऐं पिपल जे पननि जा आवाज़ उभरिया, ॼण पिपल जे वण किरत थिए कई। मस्जिद मां बांग जो आवाज़ु आयो, अल्लाहु अकबर। बांग जो आवाज़ु सितारनि सां जुड़ियल आसमान सां टकराइण लॻो। सितारनि जी रोशनी ॾकण लॻी ऐं हिन जे वजूद में अलाह जी अज़मत, जंहिंमें दहशत ऐं डप जे बदिरां निसोरो प्यारु हो। उन प्यार जो हिकिड़ो टेपो हिन जे दिलि ते किरियो हो ऐं हिन जी ॿूटियल दिलि गुल वांगुरु खिड़ी पई हुई, जंहिंमां सिंधूअ जे साहनि जी ख़ुशबू थे आई। थोरी देरि गुज़री त भर वारे शवाले मां घिंड जो आवाज़ु आयो ऐं शवाले जो ॿाओ गिरंथ साहिब मां बाबा फरीद जा दुआ ॻाइणु लॻो। गलिए चकड़ ॾूर घर नाल प्यारे नींहं, चलां त भिजे कमली रहां त टुटे नींहं। भिजे सॼी कमली अलाह वरसायो मींहं, जा मिलां तिहां सजणा टुटो नाहे नींहं। बाहि जो आवाज़ु गम जे वण वेड़ीअ वांगुरु हिन जे रूह खे वेढ़े वियो। हिन खे छाजो गम हो? हू समन जे सरदार जे घर में पैदा थियो हो। हिन खे सिंधूअ जो अणमयो प्यारु मिलियो हो, जंहिं हिन जे ज़रे ज़रे खे सैराब करे कयो हो। हाणे हिन खे इक़्तिदार बि मिलण वारो हो। पोइ बाहि जा ॿोल, बांग जो आवाज़ु ऐं पखीअ जी लात ॿुधी हिन जी दिलि उदास छो थी वई हुई। शवाले जो ॿाओ नानक पिंथी हो। सन्हड़ो डिघो बुत उगाड़ो, अछी धोती ॿधल, ॻिचीअ में जणियूं, निड़ ते तिलक, मथो कूड़ियल ऐं मथे जे विच में डिघी कारी चोटी। उन्हनि मुहांडनि सां बि हिन जे मुंहं मां अजीब सूंहं पे बिखंदी हुई। रस्ते ते लंघंदो हो त जेका साह वारी शइ ॾिसंदो तंहिंजे अॻियां हथ ॿधी कंधु नवाईंदो हो। कंहिं सां कोन ॻाल्हाईंदो हो। अॼु ताईं कंहिं बि खेसि मुरकंदो न ॾिठो हो। हिन जे बारे में ॻोठ में इहा ॻाल्हि मशहूरु हुई त हू हिकिड़ी मस्तानीअ जो पुटु हो। ॻोठ में हर साल सावणीअ में हिकिड़ो मस्तु ईंदो हो। कदावर, मज़बूत हॾु, काठ, लिङे उगाड़ो, रुॻो हिकिड़ो चोॾो पातल हूंदो होसि। मुंहं ऐं सारे बुत ते रख मलियल, सारो मथो कूड़ियल, रुॻो पासे खां वारनि जी चग छॾियल, अखियूं ॻाढ़ियूं जहिड़ा जेरा, पेर में घिंडड़ी ॿधल, हथ में ॾंडो जंहिंजे मुठीअ वटि घुंघरुनि जो छुगो हलंदो हो त पेर जी घिंडड़ी ऐं ॾंडे जा घुंघरू हिक ई लय सां वॼंदा हुआ। कंहिं सां कोन ॻाल्हाईंदो हो। को साणसि ॻाल्हाइण जी कंदो या खेसि मानी टिकी आछींदो हो त अखियूं खणी खार मां हेॾां निहारींदो हो।
संदसि रत जहिड़ियूं ॻाढ़ियूं अखियूं ॾिसी माण्हुनि खे थणकिणी वठी वेंदी हुई। कंहिंखे ख़बर कान हुई त हू केरु हो, किथां ईंदो हो ऐं पोइ ओचितो ई ओचितो केॾांहुं ग़ाइबु थी वेंदो हो। हिन जो नालो छा हो? पहिरीं ॻोठ में आयो त ॻोठ जा सभई ॿार ताड़ियूं वॼाईंदा हुआ, लालू चरियो चवंदा हिन जे पुठियां लॻा। उन ॾींहं खां हिन जो नालो लालू चरियो पइजी वियो। ॿार हिन खे लालू चरियो चवंदा हुआ त पियो मुरकंदो हो, पर जेको वॾो खेसि लालू चरियो चई विझंदो हो त हू पंहिंजा रत जहिड़ा ॻाढ़ा तारा फोटारे ॾींदो हो, ॾुंडो उभो कंदो हो। शुरूअ में ॻोठ वारनि हिन खे बहरू पियो सम्झो। किन चयो त मुग़लनि जो जासूस आहे, ॻोठ मां ख़बरूं गॾु करे ठटे जे नवाब खे ॾींदो आहे। किन चयो त हिन जी माउ सां कंहिं ज़ोरी कई हुई, ॼाओ त माउ मरी वई हुयसि ऐं हाणे माउ जो पल करण लाइ ॻोठनि में रुले पियो, पीउ खे ॻोल्हींदो थो वते। आस्ते आस्ते माण्हू हिन खे पहुतल सम्झणु लॻा। उन लाइ बि कई सबब हुआ। कंहिं बि हिन खे मानी खाईंदो या पाणी पीअंदो न ॾिठो हो, कॾहिं बि ख़ैरात न वठंदो हो, पोइ बि अलाए जे किथां टोल आणे ॿारनि में विरहाईंदो हो। हर सावण में ॻोठ ईंदो हो। जंहिं ॾींहुं ॻोठ पहुचंदो हो उन राति सावण जो पहिरियों मींहुं वसंदो हो। हिकु सावण में न आयो त उन सावण में मींहुं ई न वठा। माण्हू हिन खां मन जूं मुरादूं पुछंदा हुआ त हू माठ करे कंधु झुकाए वेठो हूंदो हो ऐं जंहिं ॾांहुं अखियूं खणी खार मां निहारींदो हो उन जी मुराद पूरी थी वेंदी हुई। लालू त मुंदाए तो मस्तु हो, सावण सां गॾु ईंदो ऐं सावण सां गॾु वेंदो हो। ॻोठ जा माण्हू मुरादूं माणण लाइ वरी ईंदड़ सावण जो इंतज़ारु कंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं ॻोठ वारनि जूं मुरादूं पुॼाइण लाइ हिकिड़ी जवान ॼमाण मस्तानी ॻोठ में आई। हिन जी सारे बुत ते खिण ॼमियल हुई, खल त नज़र ई न थे आई, रुगो कारी कारी मिटीअ जा चका ते संदसि हथनि पेरनि ऐं मुंहं ते चमकिया। वार बि मिटीअ में ॻंढियूं थी विया हुयसि। अखियुनि मां पाणी पियो वहंदो होसि, जंहिं करे संदसि पिंभड़ियूं छणी वियूं हुयूं ऐं अखियूं जहिड़ा फट वात मां हर वक़्तु गिग वहण करे संदसि वाछूं बि ॻरी वियूं हुयूं। ॻाल्हाइण महिल संदसि वात मां चिचिरियल अखर ते निकिता, जेके कंहिंखे बि सम्झ में न थे आया। हिंदू ऐं मुस्लमान ॿई खेसि पहुतल सम्झणु लॻा। सभई खांसि मन जूं मुरादूं पुछंदा हुआ। उहा चिचिरियल ऐं बेमाना अखर वातां कढंदी हुई ऐं माण्हू पंहिंजे मन जी मुरादुनि मुताबिक़ उन मां मानाऊं कढंदा हुआ। हिन खे पाणीअ खां ॾाढो डपु लॻंदो हो। का औरत खेसि वेंजारण जी कंदी हुई त नंढूं हणी हिन जो मुंहुं चिचिरे छॾींदी हुई।